एक तरफ़ तो सिंध सरकार ऐं बिलख़सूस तालीम खातो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहा कोशिश में मसरूफ़ आहे त प्राइवेट स्कूलनि बजाए गवर्नमेंट स्कूलनि में ॿारनि खे पढ़ायो वञे ऐं दाख़िल करायो वञे, त ॿिए तरफ़ तालीम खाते जा कुझु ऑफिसर हुकूमती पॉलिसी जे उबतर कमु करे रहिया आहिनि। जुडे जे गवर्नमेंट बॉयज़ मेन प्राइमरी स्कूल जी इमारत 1920 में तामीर थी हुई, जंहिंजी इंतिहाई ख़स्ता हाली जे करे अवामी शिकायतुनि जो नोटिस वठंदे मीरपुर ख़ासि एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट तरफ़ां 70 लाख जी स्कीम तहत स्कूल जी नई बिल्डिंग तामीर थी ऐं जॾहिं स्कूल में तदरीसी अमल शुरू थियो त तालके एजुकेशन ऑफिसर 7 कमरनि ते कब्ज़ो करे पंहिंजी ऑफिस 9 कमरनि में शिफ्ट करे छॾी, जॾहिं त ग़रीब मासूम शागिर्द हिननि साॻी ख़स्ता हाल कमरनि में तालीम हासिल करे रहिया आहिनि। त कमरा जेके असांजा ख़स्ता हालत हुआ, जेको स्कूल में वेहण जहिड़ी जॻह कोन हुई, ॿार वीचारा ॿार पढ़ंदा पिया हुआ, त हींअर असांजूं 12 क्लासूं जेके आहिनि से सिर्फ़ु 6 कमरनि में हलनि पियूं। 6 कमरनि में हलनि पियूं। 2 कमरा असांजा ख़स्ता हालत में 1920 जी जेका आहे सा बिल्डिंगूं ठहियल आहिनि, जंहिंमें वेंदे ख़ौफ़ थो थिए को अलम ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो हादसो थी पवे। इन करे असां टीओ खे रिक्वेस्ट कई त बाबा तूं 7 कमरा रखियो वेठो आहीं, त तूं उन मुंहिंजा 2 कमरा 4 असांजे ॿारनि खे ॾे। असांजे शहर जा ॿार आहिनि ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जा ॿार हिते पढ़नि था। अमीर माण्हुनि जो ॿार त हुअं बि प्राइवेट स्कूलनि में पढ़नि था, उहे हेॾां कोन था अचनि। हाणे उहे ॿार वेचारा काढ़े में पिया पियनि, जिते वण दरख़त बि न आहिनि ऐं काढ़ो लॻो पियो आहे, उते उहे ॿारनि जूं 2-4 क्लासूं हलनि पियूं। असां हिन खे रिक्वेस्ट कई त तुंहिंजा पुराणा फाइल हेॾां होॾां डैमेज सिस्टम जेको बि पियो आहे तूं हिकिड़े कमरे में महफ़ूज़ करे, हिकिड़ो कमरो तूं पाण वटि रख, महिरबानी कर। त हू बज़िद आड़ियो वेठो आहे ऐं उन्हनि जो जेको आहे असांजा शहर जा ग़रीब ॿार भोगे रहिया आहिनि। कुछ ही कोने। अज खां 6 महीना अॻु में जेको कमु हलियो स्कूल जो, त हुन महिल ही जेको टीओ जमानी साहब आहे, ही साॻी कमरा हिते टुटल पिया हुआ, जॾहिं हिन खे ही कमरा कोन यादि आया। हाणे जॾहिं स्कूल जी रिपेयर थी आहे, स्कूल जी नई बिल्डिंग ठही आहे, 2 नवां कमरा ठही विया आहिनि, त हाणे साईं खे हू पुराणा कमरा जेका आहिनि उहे नवां ठही विया, त हाणे चए त आउं हिते ऑफिस ठाहींदुसि। जेके साईं वटि हींअर ऑलरेडी 7 कमरा आहिनि, हालांकि रुगो तालका ऑफिसर वटि कहिड़ो आहे, जेको डीओ वेठो हू 2 कमरे में वेठो आहे, तालका ऑफिसर 7 कमरे में वेठो आहे। असांजा ॿार जेके आहिनि काड़े में पढ़नि पिया। इहे स्कूल ॿारनि जे लाइ आहे या पुराणी किताबूं या का रजिस्टर लाइ आहिनि? बिल्डिंग भी ठही है, गवर्नमेंट जो 60-70 लाख जो प्रोग्राम ठाहियो। जे 2 कमरा जेके आहिनि से सफ़ा एक्सपायर आहिनि एजुकेशन वर्क जे हिसाब सां। हाणे अञा बि जेको असां वटि जेको टीओ वटि 4 कमरा आहिनि, असां वटि खोट आहे कमरनि जी, ऐं ॿार जेके अञा हुन पुराणी बिल्डिंग में वेठा आहिनि, ख़ुदा न ख़ास्ता करे कोई वाक़ियो थियो मुंहिंजी ज़िम्मेदार केरु रहंदो? इन करे गुज़ारिश थी कजे त इन ॿारनि खे जेको नई बिल्डिंग में शिफ्ट कयो वञे। एक तरफ ये बिल्डिंग है जो कि खस्ता हाल है, 1920 की बनी हुई है, और यहाँ इन गरीब बच्चे जो कि मिस्कीन बच्चे पढ़ते हैं, उनको इस बिल्डिंग में खुदा ना खास्ता कोई अगर हादसा हो जाता तो इसका कौन जिम्मेदार हो। और एक तरफ वो नवी बिल्डिंग है जो कि अभी गवर्नमेंट ने खर्च करके बनाई है, उस पर एक सनाउल्ला साहब टीओ साहब जो है वो कब्ज़ा करके बैठे हैं, वो भी 7 कमरे, और 7 कमरों के ऊपर कब्ज़ा करके अपना पुराना सामान रख के बैठे, और वो खाली करने को तैयार नहीं है। हम तो हकाम बाला अपील करते हैं कि भाई इसको 1 या 2 कमरा दे दो, बाकी ये 5 कमरे इन गरीब बच्चों के लिए हैं। इन गरीब बच्चों के लिए गवर्नमेंट ने खर्च किया है, इनको इस खस्ताहाल बिल्डिंग में लगाया, जो इसकी आप हाल देखो तो हमें यहाँ खड़े होते हुए खौफ आ रहा है। और इस बिल्डिंग के अंदर इन्होंने जो है इन बच्चों को 200 बच्चे बैठे हैं, अल्लाह ना करे कोई हादसा हो जाता है तो उसका जिम्मेदार क्या सनाउल्ला साहब होंगे? तो हम तो डीओ साहब और डायरेक्टर साहब से ये अपील करते हैं, और वज़ीर बल्दियात सिंध से भी, वज़ीर तालीम सिंध सईद गनी साहब से, कि साईं इस पर खसूसी सोमेटो एक्शन लो और ये हमारे जो नए कमरे इन गरीब बच्चों के लिए खाली करा के दिए जाएँ। जो एजुकेशन ऑफिसर है वो कब्जो करे वेठो है, ॿार हिते तव्हां ॾिसो क्लिपटा किरनि पिया, ऐं न को लाइट आहे न को मसलो आहे, क्लिपटा किरंदा कि नुक़सानु थींदो, ऐं ॿार वीचारा ग़रीब जेको आहे तो पढ़ंदा। तो इन करे मराए महिरबानी जेको कमरा जेको आहिनि ॿारनि खे ॾिना वञनि, जेको ॿार पंहिंजा महफ़ूज़ थी वञनि, हुन में पढ़ी सघनि। वो 100 साल पुराना कमरा आहिनि, उहो उन्हनि में कॾहिं बि हादसो थी सघे थो, ऐं असांखे नया कमरा ठाहियल आहिनि, उन्हनि में विहारियो वञे कि कभी वो कमरे गिर सकते हैं, हमारे को नए कमरों में बिठाया जाए। फैसिलिटीज़ जो आप सामने नज़र आ रही है कि बच्चों को जो चीज़ें मैसर होनी चाहिए, जो चीज़ें स्कूल के अंदर मिलनी चाहिए, जो मटेरियल मिलना चाहिए, वो नज़र ही नहीं आ रहा। पुरानी बिल्डिंग के अंदर जो लगे हुए किसी टाइम में कोई हादसा हो सकता है, उनके ऊपर देखते हुए कि उनके ऊपर कोई रिस्पांस मिले, कोई तालका एजुकेशन ऑफिसर या कोई डीयू की तरफ से कि इन बच्चों की कुछ खैर ख्वाही करें, इनकी सरबराही करें, ना कि उनके अपोजिट चलें। इस तरह लगता है कि जो कमरे बन रहे हैं वो दूसरी तरफ लेके जा रहे हैं, उन बच्चों के लिए कोई कमरे जो बने उनको छोड़ दिया गया है। कमरनि जो जेको मसलो आहे त असांजे जेके कमरा आहिनि उन में तक़रीबन 5 कमरा जेके आहिनि उहे टीओ ऑफिस जे अंडर में आहिनि। हालांकि शुरू में साईं वटि टीओ साहब वटि सिर्फ़ु 2 कमरा हुआ, जॾहिं त रिपेयरिंग जे दौरान टीओ ऑफिस जो बि रिपेयरिंग जो कमु थियो। हालांकि उहे कमरा हिन स्कूल जा ई आहिनि,
पर शुरू खां ई जीअं टी ऑफिस शुरू थी आहे त उहे कमरा साईं जे अंडर में आहिनि ऐं साईं वटि हलिया पिए। पर साईं 3 कमरनि मां हाणे 5 कमरनि ते अची वियो आहे ऐं बाक़ाइदा हुनजो ऑफिशियली लेटर डी ओ साहब इशू कयो आहे। तंहिं करे मजबूरन मूं वटि ॿियो को चारो कोन्हे, इन करे मजबूरन उन ॿारनि खे आऊं 1920 जी जेका बिल्डिंग ठहियलु आहे उन जे वरांडे में विहारी वेठो आहियां, छो त मूं टी ओ साहब खे रिक्वेस्ट बि कई हुई त साईं इहो कमिरो हिकिड़ो कमिरो असांखे ॾियो त जीअं असीं पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने फैसिलेट करे। क्लासूं 12 सेक्शन आहिनि, EC खां वठी 5 ताईं सिंधी उर्दू मीडियम मिलाए करे 12 सेक्शन थियनि था। 12 सेक्शन मां कुझु असां 6 कमरनि में हलनि पिया, 2 क्लासूं अञा बि जेके आहिनि उहे वरांडे में विहारण ते मजबूर आहियूं, छो त असां इन खां अलावा ॿी का बिल्डिंग कोन्हे, छो त 4 कमरा जेके हींअर नवां रिपेयर थी चुका आहिनि उहे साईं टी ओ साहब जे अंडर में आहिनि, जेको DO जे लेटर आधार उन जे हवाले आहिनि। हाँ हिकिड़े में साईं जी ऑफिस है, हिकिड़े में क्लर्क है, हिकिड़े में वेयर हाउस है, बस चौथो ऑफिस सुपरिटेंडेंट हिननि जो। तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खे घुर्जे त जुडे जे गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जे 9 कमरनि तां तालके ऑफिसर जा कब्ज़ा ख़त्म कराए ऐं ॿारनि खे ज़बू हाल कमरनि मां कढी 9 कमरनि में शिफ्ट करे त जीअं ॿार महफ़ूज़ रही सघनि ऐं बहितर नमूने तालीम हासिल करे सघनि।